महराण पब्लिक स्कूल ऐं कॉलेज निंदो शहर में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में मीलाद जी महफ़िल कोठाई वई, जंहिंमें स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि शिरकत कई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां हम्द बारी ताला, नाते रसूल मक़बूल ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं ज़िंदगीअ ते रोशनी विधी वई। उन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असीं मेरान पब्लिक स्कूल निंदो शहर में जश्न ईद मिलादुन नबी मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे जाम ख़ुशी थी आहे ऐं असां हर साल इन्ही जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा रहंदासीं। अॼु असां मेरान पब्लिक स्कूल निंदो शहर में मिलादुन नबी जो प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असां हर साल मिलाद जो प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं। ही प्रोग्राम मेरान पब्लिक स्कूल एंड कॉलेज में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां मल्हायो वियो। हिन मंझि ॿारनि नातूं स्पीचिस पेश कयूं ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते रोशनी विधी। असां ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा थोरन जंहिं अॼु असां 12 रबीउल अव्वल सिलसिले में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम कयो ऐं ॿारनि नातूं पढ़ियूं, नाते मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हिसो वरितो, उन खां पोइ स्पीच कयूं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे उजागर कयो। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां थी रहियो हो, जिन में ॿारनि मुख़्तलिफ़ नातूं पढ़ियूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारा बयानु कई ऐं उन सां गॾोगॾु तक़रीरूं कयूं ऐं इन ॻाल्हि जो इज़हार कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ हिकु रहमत बणिजी आया ऐं उन जी मिशन खे अॻियां जेको असां वधाईंदासीं। हुजूर आए तो सर्रे आफरे नश्प आ गई दुनिया, अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे चेहरों का जंग उतरा सुते चेहरों पे नूर आया, बुझे चेहरों का जंग उतरा सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों में जीने का शऊर आया। महराण पब्लिक स्कूल ऐं कॉलेज निंदो शहर जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो चवणु हो त असीं पंहिंजी कामयाब ज़िंदगी तॾहिं गुज़ारे सघूं था जॾहिं असीं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतनि ते अमल करे नेकीअ जी राह वठंदासीं। आख़िर में मुल्क जी सलामती ऐं बका जे लाइ दुआ पिणु घुरी वई। कैमरामैन मुर्तज़ा मल्लाह सां गॾु राही मल्लाह, टाइम न्यूज़ निंदो शहर।